अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान जो आइन मज़हबी आज़ादी ऐं बुनियादी हक़नि जी मुकमल ज़मानत ॾिए थो। सदर आलमी रवादारीअ जे ॾींहं ते क़ौम खे इतिहाद ऐं हम आहंगी जो पैगाम ॾिनो। मुस्लमान शहरनि जे हक़नि जो तहफ़ुज़ असांजी तरजीह आहे। नौजवान तहसुब ऐं नफ़रत जे ख़िलाफ़ बीहण, प्यार, रवादारी ऐं इतिहाद जो पैगाम पखेड़नि। उर्दन जे बादशाह शाह अब्दुल्ला जे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर सां मुलाक़ात में गज़ा जी सूरत हाल, खिते में अमन अमान ऐं सलामती समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं। पाकिस्तान ऐं उर्दन विच में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार लाइ मुफ़ाहमती यादाश्तनि ते पिणु सहियूं कयूं वयूं। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त गैर क़ानूनी इमिग्रेशन बर्दाश्त न कई वेंदी। कंहिंखे बि दस्तावेज़नि खां सवाइ सफ़र करण जी इजाज़त न ॾिनी वञे। घरू वज़ीर लाहौर एयरपोर्ट जो ओचितो दौरो करे इमिग्रेशन काउंटरनि अॻियां रश ते नाराज़गी जो इज़हार कयो ऐं अमल खे तेज़ करण जा हुकुम जारी कया। डीज़ल अॼु खां 6 रुपया फ़ी लीटर महांगो, पेट्रोल जो अघु बरक़रार। हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। अघनि में वाध डीज़ल जो फ़ी लीटर अघु 284 रुपया 44 पैसा थी वियो। पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत 265 रुपया 45 पैसा फ़ी लीटर बरक़रार रहंदी। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में छिकताण रूस पारां टियाकड़े जी आछ। उन खां अॻु ईरान बि सालसीअ जी आछ करे चुको। रूसी परॾेही वज़ारत जे तर्जुमान मारियाज़ खुरूवा प्रेस ब्रीफिंग दौरान चयो त खिते में इस्तेहकाम रूस ऐं आलमी बिरादरीअ जी तरजीह आहे। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान हम भाईवार आहिनि। ख़्वाहिश आहे त ॻाल्हियुनि वसीले मामला हल कनि त बहितर थींदो। पंजाब में क्रैशिंग शुरू न कंदड़ शुगर मिलनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो फ़ैसिलो। कैन कमिश्नर पंजाब जो चवणु आहे त क्रैशिंग शुरू न करण ते 10 लख रुपया रोज़ाने ॾंड लॻायो वेंदो। पंजाब जे 27 शुगर मिलनि कमनि जे पीढ़ाई शुरू करे छॾी आहे। 14 शुगर मिलनि खे अॼु खां चेक करे कार्रवाई कई वेंदी। आबादगारनि खे कमंद जे अघ जी बर वक़्त अदायगीअ खे बि यकीनी बणाईंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त ग्लेशियर्स अॻु खां वधीक तेज़ीअ सां ॻरी रहिया आहिनि। गर्मी पद में 4% वाधि 85% ग्लेशियर्स खे तबाह करे सघे थो। कोप 30 कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे मुसद्दिक़ मलिक वधीक चयो आहे त हिंदूकश, कराकरम ऐं हिमालया जा ग्लेशियर्स दुनिया जूं अछियूं छतियूं आहिनि। 13,000 ग्लेशियर्स सिंधु दरिया जे निज़ाम जो बुनियादी ज़रियो आहिनि। मुतासिर मुल्कनि जे तहफ़ुज़ लाइ आलमी बिरादरीअ खे अॻिते अचणु घुरिजे। आज़ाद कश्मीर जो तालीम वारो वज़ीर पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल। सीनियर पार्लियामेंटेरियन ऐं तालीम वारे वज़ीर दीवान अली चगताई इस्लामाबाद में ज़रदारी हाउस में फरियाल तालपुर जे मौजूदगी में पीपी जो प्यारो थी वियो। टंडोमस्तीअ में शादी लार्ज में हादसा, नींगर समेत बजणा फोत। टंडोमस्ती क़ौमी शाहरा ते मुसाफ़िर कोच जे टक्कर में रोड पार कंदड़ अरबाब बुलंद तगियल चांडियो फोत। शादी लार्ज बाईपास रोड ते मुसाफ़िर वैन जो मोटरसाइकिल खे टक्कर, अमूलक भील फोत थी वियो।